जय झूलेलाल सभिनी खे। स्वागत आहे, सत्कार आहे तव्हां सभिनी जो। तव्हांजे अचण सां मतिलबु त तव्हां पंहिंजे ड्रॉइंग रूम में या जिते बि वेठा आहियो पंहिंजे मोबाइल तां ऐं पंहिंजे फैमिलीअ सां वेही करे असांजे इंतज़ार लाइ असां शुक्रिया अदा था कयूं, तव्हांजो स्वागत था कयूं। स्वागत आहे, सत्कार आहे तव्हांजे असांजे हिन प्रोग्राम ॾिसण सां वधियो असांजो मान आहे। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। सिंधी पापड़ क्लब प्रेजेंट्स वीकेंड धमाल अफ्रीका लाइव। This time for Africa। जी हाँ दोस्तों, अफ्रीका में भी असांजा सिंधी वसियल आहिनि। जीअं त असांजा सिंधी ग्लोबल सिटीज़न आहिनि त उहे जिते बि वञो उते तव्हांखे सिंधी ज़रूरु मिलंदो। ऐं सिंधी पापड़ क्लब ऐं एक्मे इवेंट्स जी इहा ई कोशिशि आहे कि असां सभिनी सिंधियुनि खे कनेक्ट करे सघूं, तव्हांखे नवनि नवनि सिंधियुनि सां मिलाए सघूं, उन्हनि जे बारे में तव्हांखे सुञाणप करायूं, ॿुधायूं कि छा छा करे रहिया आहिनि ऐं तव्हांखे एंटरटेनमेंट बि ॾियूं। त दोस्तों, तव्हांजो सभिनी जो स्वागत आहे। मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी दर्शकनि जो जेको असांखे हमेशह इहे प्रोग्राम ॾिसंदा आहिनि। जंगलनि में नथा वठी वञूं, असां बिल्कुलु रहियशी जेको रायशी इलाइक़ो हूंदो आहे जिते रहण सहण थींदो आहे उते वठी था हलूं। ऐं सभिनी खां पहिरीं अॼु तव्हांखे मिलायूं था मोनिका गोकुलदास जी सां, जेके फाउंडर मेंबर आहिनि सिंधी वेलफेयर सोसाइटी जी। त मां चाहींदुसि कि वधीक वक़्तु न वठंदे असां बिल्कुलु मोनिका जी खे असां स्क्रीन सां जोड़ियूं। त स्वागत था कयूं मोनिका गोकुलदास जी जो। जय झूलेलाल। जय झूलेलाल सभिनी खे। जी जी, कीअं थो लॻे तव्हांखे मोनिका जी? असां अॼु अफ्रीका स्पेशल वीकेंड धमाल सिंधी पापड़ क्लब तव्हांखे हिते वठी आयो आहे सॼे ग्लोबल सिंधी सां मिलण लाइ। मूंखे ॾाढी एक्साइटमेंट आहे पर नर्वसनेस बि आहे, छो त कॾहिं ऑनलाइन इवेंट आहे पर फ़ख्रु बि आहे कि अॼु केन्या इंटरनेशनल सीन ते अची रहियो आहे तव्हांजे सदके, सिंधी पापड़ क्लब जे सदके। जी जी जी, त मां घणी घणी शुक्रगुज़ार आहियां। जी जी जी, थैंक यू मोनिका जी। ऐं मूंखे इहो ॿुधायो कि जे तव्हां केन्या नैरोबी में आहियो त उते ॾिसण लाइ छा हूंदो आहे कि अगरि असांखे उते अचिणो आहे, असां सिंधियुनि खे अचिणो आहे त छा छा ॾिसी सघंदा आहियूं असां? हिते जा त जंगल ई ॾिसण जूं घटि आहिनि। हिते छो त असां वटि वाइल्ड लाइफ ॾाढी आहे। यानी कि शींहं, जिराफ, ज़ीब्रा, हिप्पोपोटामस, छा गेंडो चवंदा आहिनि न, राइनोसेरस, ऐं हिते जा अफ्रीकन बफलो जेके थींदा आहिनि उहे बि ॾिसण वटि आहिनि। त मोनिका जी मूंखे इहो ॿुधायो, जिते तव्हां रहंदा आहियो उते आसे पासे में बि इहे जानवर घुमंदा रहंदा आहिनि छा? न, ईअं रस्ते ते कोन पर अॻे हूंदा हुआ। असां ॿुधो जॾहिं केन्या आयासीं त को टाइम हूंदो हो त रस्ते ते बि वाइल्ड एनिमल्स नज़र ईंदा हुआ। त जॾहिं मां हिते आयसि 94 में त असांखे कॾहिं कॾहिं रस्तनि ते जिराफ ऐं ज़ीब्रा, ऑस्ट्रिच जेके शतुरमुर्ग कॾहिं कॾहिं रोड क्रॉस कंदे नज़र अची वेंदा हुआ। हाणे रुगो पार्क्स में था नज़र अचनि, पर हिते जी वाइल्ड लाइफ फेमस आहे। जी मोनिका जी, असां हिकु जवाबु सलियो जेको तव्हां सां बि थोड़ी देरि में खेॾंदासीं। असां कुझु टाइम अॻु में असांजे ऑडियंस सां हिन वीकेंड धमाल में असां खेॾियो हुयो, जंहिंमें पुछियो हुयो कि जिराफ खे सिंधीअ में छा चइबो आहे। त अगरि तव्हांखे ख़बर आहे त ॿुधायो, न त असांजा ऑडियंस जेके ॾिसी रहिया आहिनि, मां चाहियां थो कि तव्हां कमेंट बॉक्स में लिखो कि जिराफ खे सिंधीअ में छा चइबो आहे। तव्हां कमेंट बॉक्स में ॿुधायो, छो त इहो असां पहिरीं बि पुछी चुका आहियूं त असां तव्हांखे जवाबु था चाहियूं। त मोनिका जी, तव्हांखे ख़बर आहे? न, मूंखे ख़बर नाहे। त कोई प्रॉब्लम न आहे, छो त असांजी ऑडियंस जाम स्मार्ट आहे। थोड़ी देरि में ॾिसजो, तव्हांखे कमेंट बॉक्स में ॿुधाए छॾींदा कि जिराफ खे सिंधीअ में छा चइबो आहे। त दोस्तों, जेके बि ॾिसी रहिया आहियो, जिराफ खे सिंधीअ में छा चइबो आहे उहो बिल्कुलु कमेंट बॉक्स में लिखो, छो त इहो हिकु अहिड़ो प्राणी आहे जेको अफ्रीका में जाम पायो वेंदो आहे। त मोनिका जी, हाणे असां अॻियां वधूं था कि तव्हां सिंधियत खे फैलाइण लाइ जाम कोशिशि करे रहिया आहियो कीनिया में ऐं नैरोबी में। त घणा सिंधी रहंदा आहिनि हुते? हिते लॻभॻि 60-70 फैमिलियूं आहिनि सिंधियुनि जी, जिनमें के त छा चइजे प्योर सिंधी आहिनि ऐं के मिक्स्ड आहिनि। यानी कि सिंधी मैरिड टू गुजराती या पंजाबी, बंगाली, ईअं के मिक्स्ड आहिनि फैमिलीज़, पर घणे भागे सिंधी टू सिंधी आहिनि। अबाउट 60-70 फैमिलीज़ आहिनि। जी, त तव्हां कीअं सिंधियत फैलाइण जी कीअं कंदा आहियो? जीअं सिंधी वेलफेयर सोसाइटी तव्हां शुरू कई आहे, त उन में छा कंदा आहियो तव्हां? सिंधी वेलफेयर सोसाइटी में असीं बेसिकली सभिनी सिंधियुनि खे गॾु रखण जी कोशिशि कंदा आहियूं।
मेन पर्पस उहो ई आहे कि सिंधियत जो वाधारो थिए कंहिं बि क़िस्म सां। जी सिंधी हुजे, ॿारनि खे एनकरेज कंदा आहियूं। असांजो दिवाली जो फंक्शन टीचर जो थिए कुझु बि, त उन में ॿार पंहिंजो प्रेज़ेंट कनि कुझु सिंधी में। ऐं एक्चुअली हीउ सफ़र ॾाढो इंट्रस्टिंग रहियो आहे मुंहिंजे लाइ। जे इजाज़त हुजे त मां ज़रूर ज़रूर ॿुधायांव। ज़रूर, बिल्कुलु ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो। त जीअं मूं अॻु चयो, मां 94 में हिते आयसि, त मूं पुछा कई कि हिते सिंधी फैमिलियूं आहिनि या न। त मूंखे चयूं हिते 2 या 3 फैमिलियूं आहिनि, गिटूमल फैमिली आहे, कीमत राय फैमिली आहे, ॿिया हिते कोन्हनि। त मूंखे थोरी हैरानी थी कि इहो त थी नथो सघे कि सिंधी न हुजनि। अहिड़ी का कुंड आहे कोन दुनिया जी जिते सिंधी माण्हू न हुजनि। पोइ धीरे धीरे पोइ पुछा काछा कई, 3-4 फैमिलियूं मिलियूं। पोइ जेको सफ़र हो ॾाढो इंट्रस्टिंग। मूं फ़ोन जी डायरेक्टरी, तिनि ॾींहंनि मोबाइल न हूंदा हुआ, जी पर हू वॾियूं डायरेक्टरी ईंदियूं हुयूं थुलियूं, लैंडलाइन हूंदी हुई। जी त उहो डायरेक्टरी खणी मां वेठसि ऐं उन मां नंबर नाला ॻोल्हणु शुरू कयमि कि जेको नालो थोरो सिंधी लॻंदो हो, फ़ोन करे पुछंदी हुअसि, आर यू अ सिंधी? त जाम गारियूं खाधमि माण्हुनि जूं कि ओके व्हाट डू यू थिंक यू आर डूइंग, हू आर यू? पर लकीली उन में 3-4 सिंधी मिलिया। पोइ उन्हनि जे थ्रू मूंखे ॿिया सिंधी मिलिया। जी, त मूंखे लॻे थो तव्हां सिंधी ॻोल्हण जो कमु 97 जाम में सुठो कयो पहिरियों आहे। दफ़ो त असां 97 में भई मुंहिंजे ई घर में मूं रखियो फंक्शन चेटीचंड जो। छो त हिकिड़े ॿिनि सिंधियुनि हिते मूंखे इहो ॾेखारियो कि चेटीचंड छा थींदो आहे, या कंहिं चयो छा असांजो अरे वाह, अलॻि थींदो आहे न्यू ईयर जनवरी आहे। त मूं चयो न, ही त हाणे मूंखे झूलेलाल साईं हिते मोकिलियो आहे कंहिं पर्पज़ लाइ। जी त पोइ उहो उधम कयोसीं ऐं अॼु 60-70 फैमिलियूं आहियूं गॾु ऐं मल्हाईंदा आहियूं सभु, टीचरियूं थधिड़ियूं सभु कंदा आहियूं गॾिजी करे। अरे वाह वाह वाह, जाम जाम सुठो करे रहिया आहियो। ऐं ईअं ई तव्हां मतिलबु सिंधियत जो वाधारो कंदा रहो, इहे असांजूं गुड विशिस आहिनि तव्हांखे। मोनिका जी, असां जी इहो जी, बि ॿुधो आहे कि तव्हां थैंक यू। पोएटिस आहियो, तव्हां कुझु पोएट्रीज़ लिखियूं आहिनि, त मां चाहींदुसि कि तव्हां उहे असांजे दर्शकनि खे ॿुधायो। जी ज़रूरु ज़रूरु। हिकिड़ो त हींअर ई ताज़ी लिखी आहे, मूं बि कान पढ़ी आहे। अरे बिल्कुलु हीअं तव्हां कॉमेडी बि जाम बिल्कुलु सुठी हीअं था तव्हांजो कयो। वेट कंदे कंदे, न तव्हांजो सचमुच वेट कंदे कंदे जीअं भई प्रोग्राम शुरू थिए एतिरे में लिखजी वई हिकिड़ी नई। वाह वाह, नेण चवां या अखियूं चवां, मन जी आरसी आहिनि हू। नेण चवां या अखियूं चवां, मन जी आरसी आहिनि हू। नेण न सिर्फ़ ॿोलियुनि ॻोड़नि सां, भक्तीअ जी बि राह आहिनि हू। अरे वाह, भॻवान जी भक्ति अखियुनि में ई नज़र ईंदी आहे न। बिल्कुलु बिल्कुलु। सिक पिणीअ जी या का व्याकुलता, ॿिनि तारनि मां झलक मिले थी। चप भले कुझु चवनि न चवनि, भेद खोलींदड़ आहिनि हू। अरे वाह, कॾहिं ॾिस त मदिरा ॼण मदहोश पिया कनि, कॾहिं ख्वाब हसीन ॾेखारिनि हू। नेण चवां या अखियूं चवां, मन जी आरसी आहिनि हू। वाह 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 वाह, ये अगर तव्हां हाणे वेठे वेठे इहो लिखियो आहे त बाप रे बाप, तव्हां त जाम सुठा हिकु पोइटिस आहियो ऐं जाम सुठी तव्हांजा अखर एॾा सुठा आहिनि जेके तव्हां सिंधीअ में इहे जाम ॿुधाया आहिनि। त जाम जाम सुठी डीप मीनिंग वारी महिरबानी। जाम सुठी आहे। जी मोनिका जी, तव्हां हिकु इंग्लिश में बि सिंधियुनि लाइ हिकु शाइरी लिखी आहे या पोएम लिखी आहे, उहा बि मूंखे ॿुधायो अगरि तव्हां वटि हैंडी आहे त। जी ज़रूरु। हिकिड़ी न, मूं घणेई लिखियूं आहिनि सिंधियुनि हा लाइ, पर जेका सभिनी खां शॉर्ट आहे उहो ॿुधायां थी, ज़रूर ज़रूर, छो त छो त टाइम असांजो घटि आहे पाण मक़सदु आहे वटि। कनेक्टिंग। जी जी, कनेक्टिंग सिंधीज़ ग्लोबली। त सिंधीज़ कनेक्ट ग्लोबली ॿोलीअ सां त थींदा, पर कॾहिं कॾहिं हुननि खे अंग्रेज़ीअ में बि उहो धकु हणिणो पवंदो आहे, त उहो धकु हणी छॾियो तव्हां। तव्हांजो म्यूट थी वियो आहे मोनिका जी। मोनिका जी म्यूट आहे, तव्हांजो आवाज़ म्यूट आहे। हा हाणे ॻाल्हायो। हा, छो जेका यंग जनरेशन आहे असांजी, उहा एतिरो सिंधी नथा सम्झनि,
ऐं हीअ पोइट्री लिखी आहे इट हर्ट्स। ये इंस्पायर थियल आहे कि असीं मोनिका जी वरी तव्हांजो म्यूट थी वियो आहे, त उहो तव्हां ध्यानु रखो कि तव्हांजो म्यूट बटन वापसि न थी वञे। हा, हाणे बराबरि आहे। हा, त असांजा वॾा सिंध छॾे आया, त इंडिया में घणो करे इंडिया में ई अची रहिया, बाक़ी त टिड़ी पखड़ी विया दुनिया जे सभिनी कोननि में। जी पर हिते अची असांखे छा मिलियो छा न मिलियो इंडिया में, जी असांजो को ॾिण वार मञाए नथो वञे, का नेशनल हॉलीडे कोन्हे असांजे चेटीचंड जे लाइ। ऐं कंहिं बि न्यू ताईं उन में कैलेंडर में ॾिसो त असांजो को बि ॾिणु उन में मेंशन कोन्हे सवाइ असांजे पंहिंजे टिपणे में। त उहा ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे कि हेतिरा साल थी विया पार्टीशन खे, अञा ताईं असांखे उहो सुञाणप कान मिली सघी आहे। त पोइट्री मां पढ़ां थी। इट हर्ट्स, it hurts when they acknowledge not the pain and anguish that distraught that came to us with the partition of the nation for which our elders fought. It hurts when they live in pretense that they know not our elders' sufferance. We, the original refugees in observance, stateless migrants on the continent. It hurts when their festivals are observed, holidays marked in commemoration. We Sindhis, but without our own state, holidayless, display our lonely heritage. It hurts when each language feels my language struggles with painful swig, despite the trauma of landlessness. Sindhi dare to grow big. It hurts when they speak of the plight of Sindhis who till date know no delight, living in suburbs of Mumbai and Kutch, some still unable to forget the political grudge. It hurts when we hear the tales of the days when grandparents had to devise new ways to eke a living in an alien land immigrant, having left behind the earnings and their land. It hurts to learn what our elders underwent, tortures, abuse, rapes, and burning incidents, being forced to convert or leave their homes. The Hindu Sindhis have hearts of martyrdoms. The Hindu Sindhis have hearts of martyrdoms. Thank you. वाव, जाम जाम सुठी डीप मीनिंग है, जाम सुठी तव्हां इहा पोइट्री लिखी आहे ऐं थैंक यू। मोनिका जी, असांजो हिकु सेक्शन आहे जवाब सलियो जेको असांखे MMK कॉलेज सपोर्ट कंदो आहे, त मां चाहियां थो कि उहो असां तव्हां सां खेॾूं ऐं तव्हांजी इजाज़त हुजे त असां उहो खेॾूं त मज़ो बि ईंदो। जी बराबर। त मां चाहींदुसि कि उहो वीडियो प्ले कयो वञे, जवाब सलियो, सपोर्टेड बाय MM। मोनिका जी, जाम सिंपल आहे। तव्हांखे हिकु स्क्रीन ते ॿ पिक्चर्स ॾेखारियूं वेंदियूं, तव्हांखे उहो तव्हांखे सिंधीअ में ॿुधाइणो आहे कि उनखे छा चइबो आहे। असांजो ऑब्जेक्टिव हिन जे पुठियां इहो ई आहे कि जेके रोज़मर्रा जूं जेके शयूं हूंदियूं आहिनि उहे माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहिनि। ईअं असां जाम चवंदा आहियूं कि असां सिंधीअ में ॻाल्हायूं, पर जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त असां मुंझी पवंदा आहियूं कि हिन अखर खे छा चइबो आहे सिंधीअ में। त असांजी इहा कोशिशि आहे पिछलनि जाम एपिसोड्स खां कि अहिड़ा डेली जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि उहे असांखे सिंधीअ में छा चइबो आहे उहे माण्हुनि ताईं पहुचायूं। त इहो असांजो जवाब सलियो हिकु सेक्शन आहे जंहिंमें तव्हां ॿुधाए सघंदा त ठीकु आहे, न त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, न त ऑडियंस असांजी जाम स्मार्ट आहे जेका मूंखे ॿुधाईंदी आहे कि हिनखे सिंधीअ में छा चइबो आहे। त असां पहिरियों पिक्चर तव्हांखे ॾेखारियूं था, त पहिरियों पिक्चर पेश कयो वञे। जवाब सलियो सपोर्टेड बाय MMK कॉलेज, तव्हांजो पहिरियों पिक्चर। हाणे इहो ॿुधायो तव्हांखे स्क्रीन ते इमेज में छा थो ॾिसणु अचे। त मां चाहींदुसि कि अगरि असांजी ऑडियंस बि ॿुधाए सघंदी त जाम सुठो आहे। असांखे कमेंट बॉक्स में तव्हां ॿुधायो कि इहे ॿ पिक्चर्स छाजा आहिनि। त इहे असां हमेशह बिल्कुलु बिल्कुलु, हिकु त सनान कोठी आहे जेका, ऐं ॿियो रंधिणो। हा, रंधिणो। ऐं जाम जाम सुठो, वंडरफुल। तव्हां बिग क्लैप्स फॉर यू, छो त इहो जाम सुठो तव्हां ॿुधायो आहे। ऐं इहो असांखे कविता जी बि ॿुधाए रहिया आहिनि कि रंधिणो ऐं सनान जाइ।
त तव्हां सनान कोठी चयो उहो बि बराबर आहे। त नेक्स्ट फोटो पेश कयो वञे। इहो तव्हां न ॿुधाइजो, इहो अगर ॿुधायो था त भले ठीकु आहे, पर असांजी ऑडियंस बि स्मार्ट आहे, उहा ऑडियंस लाइ इहो आहे सेकंड इमेज। त सेकंड इमेज पेश कयो वञे। इहो हाणे असांजी ऑडियंस ॿुधाईंदी। तव्हां फ़िलहाल सोचे रखो, मां तव्हांखे 5 सेकंड खां पोइ पुछंदुसि कि इहो छा आहे। तेसि ताईं मुंहिंजी ऑडियंस ॿुधाईंदी। जवाब सलियो में सपोर्टेड बाय MMK कॉलेज। असांजी ॿिए इमेज में 2 पिक्चर्स कंहिंजा आहिनि। मूंखे लॻे थो इहो शायदि कंफ्यूजन थींदो माण्हुनि खे, पर मूंखे लॻे थो असांजा ऑडियंस जाम स्मार्ट आहिनि, जेको असांखे ॿुधाए सघंदा आहिनि कि ही 2 कहिड़ा ऑब्जेक्ट्स आहिनि जेके असां डेली ऑब्ज़र्व कंदा आहियूं, पर ख़बर न हूंदी आहे कि हिनखे छा चइबो आहे। त हा, लेट्स गो ऑडियंस, ॿुधायो कि हे छा आहे, 2 ऑब्जेक्ट्स कहिड़ा आहिनि। मोनिका जी, चित्रा जी असांखे ॿुधायो कि हिकु कीवली आहे। त कीवली बराबर आहे, पर कीवलियूं आहिनि, जाम कीवलियूं आहिनि। ऐं हा, चित्रा जी इहो बि ॿुधायो कि माकोड़ो आहे। वंडरफुल वंडरफुल, असांजी ऑडियंस बि स्मार्ट थी वई आहे, उन्हनि खे ख़बर आहे। ऐं जेके न ख़बर आहे तव्हांखे ख़बर पइजी वियो हूंदो। त गीता जी बि ॿुधायो आहे कीवलियूं, त उहो बराबर आहे। त थर्ड फोटो असां तव्हांखे ॾेखारियूं था। इहो मोनिका जी तव्हांजे लाइ आहे कि तव्हां ॿुधायो इहो छा आहे। थर्ड फोटो जवाब सलियो में सपोर्टेड बाय MMK कॉलेज। त इहो ॿुधायो इहो छा आहे। ऑडियंस हेल्प करे सघंदी आहे कि असांखे ॿुधायो कि इहो छा आहे। 2 शयूं आहिनि तव्हांजी स्क्रीन ते, असां ऑब्ज़र्व कंदा आहियूं रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में। कॉकरोच खे छा चइबो आहे ख़बर? ही कॉकरोच न आहे, ही कॉकरोच न आहे। मां हिकु हिंट ॾेई सघंदो आहियां कि असां जॾहिं सुम्हंदा आहियूं गादेले ते, त इते घुमंदा रहंदा आहिनि। खटमल। हा, त हिनखे सिंधीअ में छा चइबो आहे? ऐं तेसि ताईं तव्हां ॿियो ॿुधाए सघंदा आहियो। काठी, लकुण। हा, रुचिका जी असांखे ॿुधायो आहे कि मुंगण आहिनि इहे। मुंगण। ऐं ॿियो छा आहे? नवीन जी ॿुधायो। हा, लकुण बराबर आंसर आहे। लठ या लकुण बराबर, बिल्कुलु। वंदना जी बि बिल्कुलु बराबर ॿुधायो आहे। अमर मंजाल जी बि बराबर ॿुधायो आहे। त हाणे असां नेक्स्ट फोटो तव्हांखे ॾेखारियूं था। नेक्स्ट फोटो ऑडियंस लाइ आहे। त ऑडियंस असांखे ॿुधाईंदी कि इहो छा आहे। जवाब सलियो में सपोर्टेड बाय MMK कॉलेज। इहो तव्हांजे लाइ जाम इज़ी हूंदो कि तव्हां इहे, असां सिंधी जाम इहे पाईंदा आहियूं जॾहिं बि असांजा फेस्टिवल्स हूंदा आहिनि। असां जाम इहे यूज़ कंदा आहियूं। इहे कपिड़ा जेके फीमेल्स आहिनि, ज़ालूं आहिनि, उहे यूज़ कंदियूं आहिनि। त असांखे ऑडियंस ॿुधाईंदी, ऐं ऑडियंस लाइ असां थोरो वेट कंदासीं। तेसि ताईं तव्हां बि सोचे रखियो। मोनिका जी, तव्हांखे यादि आहे कि छा चइबो आहे? हा या न ॿुधायो बसि। हा, त वेट था कयूं। त तेसि ताईं असांजी ऑडियंस बि मुंहिंजी स्मार्ट आहे, जेका ॿुधाईंदी कि ही छा आहिनि, जेको स्क्रीन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो। 2 शयूं आहिनि। हा, शरारो ऐं न, कुर्ती न, बिल्कुलु न। कुर्ती आहे, पर हेठि छा आहे? कुर्ती, हा, शरारो बराबर आहे नवीन जी। ऐं हिनखे सिंधीअ में कुझु ॿियो चइबो आहे। ऐं ब्लाउज़ बराबर आहे, पर हिनखे सिंधीअ में छा चइबो आहे? विक्की जी, तव्हां उहो ॿुधायो। कोटी, इहो बराबर आहे। कोटी बराबर चयो आहे। त इहो ब्लाउज़ खे असां सिंधीअ में छा चवंदा आहियूं मोनिका जी? कोटी। ब्लाउज़ खे कोटी चइबो। कोटी बराबर आहे। ऐं जबलो, कुर्ती ऐं शरारो, कोमल जी, असां घरारो चवंदा आहियूं। घरारो चवंदा आहियूं। ऐं जेको टंगूं अलॻि अलॻि खुलियल हूंदियूं आहिनि, उनखे परो बि चवंदा आहियूं। पड़ो बि चइबो आहे। जेको हेठि हूंदो आहे, सुथण टाइप हूंदो आहे, पर उहा सुथण अलॻि हूंदी आहे। हे घरारो टाइप हूंदो आहे। पर बिल्कुलु शरारो, घरारो बिल्कुलु बराबर आहे। त प्रकाश जी, घरारो ऐं शरारो जंहिं बि ॿुधायो आहे बराबर आहे। ऐं ॿियो फोटो कोटी आहे। त नेक्स्ट फोटो पेश कयो वञे। इहो मोनिका जी लाइ आहे। जवाब सलियो। हा, इहो ॿुधायो। इमारत ऐं विछू। हा, विछू बराबर आहे, पर इमारत खे छा चइबो आहे? इमारत मूंखे लॻे थो कि सिंधी अखर शायदि न आहे। थोरो सोचो, तेसि ताईं असांजी ऑडियंस बि स्मार्ट आहे, ॿुधाए छॾींदी। विछू बराबर आहे। मूंखे इमारत ई ख़बर आहे। हा, इमारत बराबर आहे। मां ऑडियंस जे लाइ थोरो वेट कयां थो। अगरि उहा ॿुधाए छॾे न, त मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। हा, जीअं तव्हांखे ख़बर आहे मूमल कंहिं ते वेहंदी हुई? अगरि मां तव्हांखे ॿुधाए सघां। बंगलो। कंहिं ॿुधायो आहे? मनोज जी, न, रॉन्ग आहे। बंगलो न आहे। या महलात। न, महलात न। इहो महल तक नथो लॻे।
महल त कान्हे। कोठी भी बराबर आहे, पर कोठी असां ये बिल्डिंग जी था ॻाल्हि कयूं त अर्जन जी बराबर ॿुधायो, कोठी हिकु कमरो हूंदो आहे। पर हा, माड़ी, श्रीधर मंदानी ॿुधायो आहे माड़ी मतलब बिल्डिंग। त बिल्कुलु बराबर श्रीधर जी असां सां गॾु लास्ट वीक जुड़िया हुया। उहे जाम सुठा भजन ॻाईंदा आहिनि ऐं माता जी चौकियूं कंदा आहिनि ऐं हिकु स्टैंड अप कॉमेडी बि आहे। त थैंक यू वेरी मच ऑडियंस असांखे ॿुधाइण लाइ। मां चाहींदुसि कि अगरि सेकेंड फोटो आहे न त असां उहो अॻियां वधूं। नेक्स्ट, हा, लास्ट फोटो आहे। मां चाहींदुसि कि इहा ऑडियंस बि ॿुधाए सघंदी आहे ऐं अगरि मोनिका जी बि सले सघनि त ज़रूरु ॿुधायो। मां चाहींदुसि कि ऑडियंस अगरि ॿुधाए सघे, जवाब सलियो में सपोर्टेड बाय MMK कॉलेज, त ॿुधायो कि छा आहे। तेसिताईं अगरि मोनिका जी खे ख़बर पइजी वई आहे त बिल्कुलु ॿुधाए। हिकु त कुओ आहे। कुओ न आहे। कुओ न आहे। कुएं जी कैटेगरी हूंदी आहे। नेवलो त वॾो न न न, कुएं जी कैटेगरी में ई आहे ऐं नेवलो बि न आहे, कुएं जी कैटेगरी में आहे। गुस्स, जगदीश जी बराबर ॿुधायो आहे, गुस्स। बिल्कुलु, इहा गुस्स आहे, जेके सिंधीअ में चइबो आहे न गुस्स, इहा गुस्स आहे। ऐं हा, निशा जी ॿुधायो आहे, नेहा जी गंगवानी ॿुधायो आहे, इहा आहे उॾई मतलब दीमक। हा, त नेहा जी बिल्कुलु बराबर आंसर ॿुधायो आहे। थैंक यू वेरी मच ऑडियंस, जेका ऑडियंस एॾी सुठी ऐं स्मार्ट आहे, जे आंसर कयो आहे। ऐं थोराइता आहियूं तव्हांजा मोनिका जी, तव्हां बि जाम सुठो ॿुधायो आहे। मां चाहींदुसि कि वेंदे तव्हां ऑडियंस खे अगरि मैसेज ॾियो त उहो ॾाढो सुठो रहंदो। जी बिल्कुलु, मुंहिंजो मैसेज वरी सिंधियत लाइ ई आहे कि असीं ॾाढो ख़ुशि था थियूं कि सिंधी ॿोली खे वधायूं पिया ऐं सिंधी कल्चर खे अॻिते वधायूं था, हेतिरो कुझु कयूं पिया, फिल्मूं ठाहियूं पिया। पर असांखे हिकिड़ी ॻाल्हि जेका विसरी रही आहे कि जेके असांजा हिंदू सिंधी अॼु ताईं सिंध में सफ़र पिया कनि, उन्हनि सां घणेई ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। थोरो उते बि ध्यानु ॾियणु खपे ऐं उन्हनि जे लाइ बि असांखे कुझु करणु खपे। हू बि असांजा पंहिंजा ई भाउर आहिनि। त बसि मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे, सभिनी खे निमाणी वेनिती आहे कि सिंध वारे सिंधियुनि जो थोरो ख़्यालु कयो ऐं उन्हनि जे लाइ कुझु कजे, कुझु ज़रूरु कजे। रोज़ु नियाणियुनि जा रेप पिया थियनि, रोज़ु किडनैपिंग पई थिए, खणी पिया वञनि ॿारनि खे। ॾाढे दुख जी ॻाल्हि आहे। असीं माठ करे नथा वेही सघूं, कुझु क़दम खणो, महिरबानी। बिल्कुलु, मोनिका जी जाम सुठो मैसेज ॾिनो आहे तव्हां कि जेके सिंध जा सिंधी आहिनि उन्हनि जे लाइ असां जेके बि ग्लोबल सिंधी ॾिसी रहिया आहिनि, त अगरि तव्हां कुझु करे सघो था त ज़रूरु कयो। मां चाहींदुसि कि मोनिका जी तव्हां बिल्कुलु बैक स्टेज में इंतज़ारु कयो, असांजो प्रोग्राम जो मज़ो माणियो। छो त अंत में मां तव्हांखे वापसि घुरायां थो तव्हांखे ॾेखारियां असांजे सिंधी पापड़ क्लब ऐं एक्मे प्रेज़ेंस वीकेंड धमाल अफ्रीका लाइव में असां सभिनी जेके बि गेस्ट आहिनि, अगरि मां चाहियां थो अगरि बैक स्टेज आहिनि त जल्दी अचनि। मां चाहींदुसि कि टेक्निकल टीम उन्हनि खे स्क्रीन ते खणी अचे, जेके बि असांजा बैक स्टेज आहिनि। जी हाँ, मोनिका जी आहिनि, कमल जी आहिनि ऐं अगरि पायल नारंग जी आहिनि त उहे बि हली अचनि। आरती जी जो बि स्वागत आहे। त तव्हां सभिनी जा असां तहे दिलि सां शुक्राना था मञूं ऐं तव्हां असांजे वीकेंड धमाल अफ्रीका लाइव में आया ऐं थैंक यू वेरी मच। थैंक यू शुक्राना तव्हांजा। थैंक यू। हाँ, तव्हांजो ॾाढो ॾाढो धन्यवाद। जी, त थैंक यू दोस्तों। ही हुआ असांजा अॼु जा